बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। कल असां 25/4/2024 जो लेक्चरशिप वारो जेको पेपर थियो आहे उनखे हल कयूं पिया। उनजो हिसो पहिरियों सवाल नंबर 1 खां 19 ताईं हल कयोसीं। अॼु जेको आहे असां सवाल नंबर 20 खां वठी 40 ताईं हल कंदासीं। हिन पेपर में कुल 50 सवाल हुया, पर असां जेको आहे सिंधी पोर्शन ई हल कयूं पिया। जीके जा सवाल मां हिन में हल न आहिनि कया। ई जेके 40 सवाल ई अॼु असां हल कंदासीं। 19 ताईं कल कयासीं, 20 खां 40 ताईं अॼु ई हल कंदासीं। हलूं था पंहिंजे सवाल नंबर 1 ते। सवाल नंबर असांजो पहिरियों आहे, सवाल नंबर पहिरियों आहे शाह लतीफ़ कहिड़ा सुर किथे चया, उनजो अहवाल हेठिन मां कहिड़ी किताब में मिले थो। त हेठियां जेके किताब ॾिनल आहिनि, लुत्फ़ुल लतीफ़, लतीफ़ी शाइर, किंज़ुल लतीफ़, अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाए, इन्हनि मां कंहिं बि किताब में उन सुरनि जो ज़िक्र नाहे थियल। त जेको अनऑफिशियल की मुताबिक़ जेको आहे हिनखे लतीफ़ी शेर खे जेको आहे सही कयो वियो आहे। त हिन जो ऑप्शन जेको आहे बी सही आहे। उन में असां ॾिसंदासीं त ऑफिशियल की में अलाए कहिड़ो था सही कनि। उन खां पोइ जेको आहे सवाल नंबर असांजो 21 आहे, शाह जो गंज कहिड़नि फ़क़ीरनि जो सहेड़ियल आहे। त इन में इन जो ऑप्शन ए सही आहे, तिमराणी फ़क़ीरनि जो सहेड़ियल आहे। सवाल नंबर 22 आहे, सचल सरमस जे मसनवियन जो कुल तादाद केतिरो आहे। त इन जे जेके मसनवियन जो जेके आहिनि कुल तादाद सही नमूने ख़बर न पई आहे, किथे 9 आहे त किथे 10 आहे। त हिन जो जेको अनऑफिशियल की मुताबिक़ जेको आहे ऑप्शन डी सही कयो वियो आहे, पर इन में बि जेको ॾिसूं था ऑफिशियल की में छा थो अचे। सवाल नंबर 23 आहे, ख़लीफ़े नबी बख्श पंहिंजे सुर के ॾारे में सिंध जे कहिड़े मशहूर जंग जो ज़िक्र कयो आहे। त हुन जेको आहे खुरड़ी जे जंग जो जेको आहे ज़िक्र कयो आहे। ऑप्शन बी हिन जो सही ऑप्शन आहे। सवाल नंबर 24 आहे, सिंधी फारसीअ जी लुग़त जवाहर लुग़ात कंहिं जो मुरतब कयल आहे। त इहो जेको आहे हिन जो ऑप्शन बी सही आहे, अखवंद अब्दुल रहीम जो लिखियल आहे इहो। सवाल नंबर 25 आहे असांजो, तहक़ीक़ी जर्नल भिटाई कहिड़ो इदारो शाया कंदो आहे। त इहो जेको आहे सिंधी शोबो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जेको आहे इहो जेको शाया कंदो आहे। हिन जो ऑप्शन सी सही आहे। सवाल नंबर 26 आहे, जेतामड़ी जी डायरी आत्मकथा कंहिंजी तसनीफ़ आहे। त इहो जेको आहे डॉक्टर सरला देवी जी तसनीफ़ आहे। सवाल नंबर 27 आहे, लोक अदब मुताबिक़ लफ़्ज़ हुनर जी माना छा आहे। लोक अदब मुताबिक़ लफ़्ज़ हुनर जी माना कारीगरी आहे। सवाल नंबर हाणे 28 ते हलूं था। सवाल नंबर 28 आहे असांजो, सवाल नंबर 28 आहे, सिराज साहब मुताबिक़ सिंधी ॿोलीअ में हर्फ़ इलत घणा आहिनि। त हर्फ़ इलत जेके आहिनि सिराज साहब मुताबिक़ उहे 11 आहिनि। हिन जो ऑप्शन ए सही आहे। सवाल नंबर 29 आहे, 40 अखरनि ते मुश्तमिल सिंधी सूरत ख़ती जंहिंखे ख्वाजगी सिंधी बि चयो वञे थो, कहिड़े दौर में ठाही वई हुई। त इन जो ऑप्शन सी सही आहे, सूमरा दौर में। सवाल नंबर 30 आहे, वणजारो सिंध जे कहिड़े खिते जो लोक गीत आहे। वणजारो जेको आहे थरपारकर ऐं थर जे पासे जो जेको खितो आहे इन जो लोक गीत आहे। इहो जेको आहे सी ऑप्शन इन जो सही आहे। सवाल नंबर 31 आहे, जीएम सैयद किताब साहड़ जा सिंगार अदब जी कहिड़ी सिंफ़ ते मुबनी आहिनि। जीएम सैयद जा किताब साहड़ जा सिंगार जेका आहिनि अदबी ख़तनि ते जेका आहे मुबनी आहे। त हिन जो ऑप्शन सी सही आहे। सवाल नंबर असांजो 32 आहे, मनाक़िब लफ़्ज़ जी माना छा आहे। त हिन जो ऑप्शन ए सही आहे, मनाक़िब लफ़्ज़ जी माना आहे लक्षण या नेकी। सवाल नंबर 33 आहे, सचल सरमस्त मसनवियन में पंहिंजे लाइ कहिड़ो तख़ल्लुस इस्तेमालु कयो आहे। जेको सचल सरमस्त मसनवियन में ॿई जेके आहिनि हे आश्कार ऐं खुदाई जेको आहे तख़ल्लुस इस्तेमालु कयो आहे। कुझु हिन जा ॿई ऑप्शन इहे सही करार ॾिना था वञनि, पर जेको नज़दीक या ज़्यादा मसनवियन में जेको आहे उहा खुदाई आहे। त हिन जो ऑप्शन बी सही थींदो। सवाल नंबर 34 आहे, शाह लतीफ़ अबड़े अघाम जो ज़िक्र कहिड़ी सुर में कयो आहे। त उन सुर बिलावल में कयो आहे। ऑप्शन ए सही आहे। सवाल नंबर 35 आहे, लोक अदब में ॾोर जा केतिरा क़िस्म आहिनि। हिन जो ऑप्शन सी सही आहे, 5 क़िस्म आहिनि लोक अदब में हुनर जा।
सवाल नंबर 36 आहे सिंधी ग्रामर मुताबिक़ लफ़्ज़ ॾींहणा ॻाल्हिड़ियूं ओॾड़ा छा आहिनि। हाणे इहा जेका मुंहिंजी पोइ वीडियो ठहियल आहे इन ते इसम तस्गीर ते ॻाल्हिड़ियूं ॾींहणा लोॾड़ा या नंढड़ो मिठड़ो सुहिणो इहो मां तव्हांखे उन में ॿुधायो हुयो त इहे जेके आहिनि इन्हनि जी हिंट मां ॾिनी हुई त इहे निशानियूं आहिनि इहे जेको आहे इसम तस्गीर थींदो आहे। जीअं मां तव्हांखे इन जे बारे में ॿुधायो हुया ऐं जेके इस्तलाहनि जे बारे में बि मां हिकिड़ी वीडियो ठाही हुई जंहिंमें मां ॿुधायो हुयो त णूण वण जेको एंड में ईंदो आहे त उहो जेको अखर जेको आख़िर में णूण अचे थो इते लफ़्ज़ ख़तमु थींदो त उहो पहाको न चवणी न इस्तलाह थींदो। शायदि तव्हांखे यादि हुजे त जंहिंखे उहो यादि हूंदो त उन्हनि सही कयो हूंदो त इन जो ऑप्शन जेको आहे ए सही आहे। सवाल नंबर 37 आहे किताब सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद कंहिंजो लिखियलु आहे त इन जो ऑप्शन सी सही आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो लिखियलु आहे। ऑप्शन सी सही आहे। सवाल नंबर 38 आहे अशकिया किसो लाखो फुलाणी ऐं महर राणी कहिड़े दौर जो आहे त इहो इन जो ऑप्शन बी सही आहे इहो समा दौर जो आहे। सवाल नंबर 39 आहे सिंधी अदब में बाबाद जदीदियत किताब कंहिंजो सहेड़ियल आहे त इन जो ऑप्शन सी सही आहे रवि टेकचंदाणी जो इहो किताब सहेड़ियल आहे। हाणे सवाल नंबर 40 आहे रसूल बख्श पले जे तरक़ी पसंद जे कहिड़ी पसंद जे बचाव में कहिड़ो तनक़ीदी किताब लिखियो त हुन जेको आहे तनक़ीदी किताब जेको लिखियो आहे अंधा ऊंधा वेज इहो जेको आहे इन जो ऑप्शन डी सही आहे। जेकॾहिं इहो जेको आहे न हाणे बि सवाल आयो आहे जेके हाणे 2/5/2024 खां ST जा जनरल कैटेगरी जा जेके हाणे टेस्ट आहिनि उन में इहो वरी सवाल रिपीट थियो आहे त हिन जो ऑप्शन डी सही आहे सवाल नंबर 40 जो अंधा ऊंधा वेज। त ही हुयो असांजो जेको अॼु जो पेपर जेको असांजो हिते मुकमल थियो। उमेद आहे त जेको वीडियो आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाइक कमेंट ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी प्रेस कजो त जीअं हर नई वीडियो तव्हां जल्द मिली वञे। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में तमामु जल्द तेसिताईं ॾींदा इजाज़त ओके अल्लाह हाफ़िज़।